नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 19 खां वठी आयत नंबर 22 ताईं। तर्जुमो। या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो ला यहिल्लु लकुम न आहे हलाल तव्हांजे लाइ तरिसु निसा के तव्हां वारिस ठही वञो औरतुनि जा करहन ज़बरदस्ती। ॿिनि सूरत में हीअ आयत आहे। हिकिड़ो इहो त अगरि को मर्द कंहिंजी वफ़ात थी वञे त पोयां उन जी ज़ाल खे विरासत वांगुरु यानी मिल्कियत न सम्झनि। उन जा जेके घर वारा मर्द जा घर वारा औरत जा ज़बरदस्ती वारिस न ठही वञनि। ऐं ॿियो सूरत अगरि को मर्द कंहिं औरत खे तलाक ॾिए थो त तलाक ॾियण खां पोइ हुन औरत जो ज़बरदस्ती हू वारिस न थींदो, न ई हुनखे रोकींदो। वला ऐं न ई तअदुलू हुन्ना तव्हां रोकियो यानी तव्हां ज़बरदस्ती रोकियो हुननि खे ली तज़हबू के ताके तव्हां यानी तव्हां हुननि खे तअदुलू हुन्ना न तव्हां हुननि सां ज़बरदस्ती कयो यानी हुननि सां यानी हुननि सां जेको ज़बरदस्ती रोके हुननि खे तंग न करियो। ली तज़हबू ताके तव्हां वठो हुननि औरतुनि खां बाज़ कुझु हिसो मां जेको कुझु आतई तुमो हुन्ना तव्हां ॾिनो हुननि औरतुनि खे यानी जेको कुझु माल मिल्कियत मर्द औरत खे ॾिनो उन मां वापसि नथो वठी सघे। इला पर हा हिकिड़ी सूरत कहिड़ी आहे ऐं यातीन के उहे औरतूं कनि बिफ़ाहिशतिन मुबय्यिना खुली बेहयाई को अहिड़ो कमु कनि खुली बेहयाई जो त पोइ मर्द उन खां पंहिंजो माल वापसि वठी सघे थो। मर्द चाहे त पंहिंजो माल न ॾिए। इहा सूरत आहे। वआशिरूहुन्ना बिलमारूफ़ यानी औरतुनि सां गुज़र बसर कयो भले तरीक़े सां। फ़इन पोइ अगरि करहतुमूहुन्ना तव्हां नापसंदि कयो उन्हनि औरतुनि खे फ़ासा पस उम्मीद तकरहू शैअन के तव्हां नापसंदि करियो कंहिं शइ खे वयजअलल्लाहु फ़ी ऐं रखी हुजे अल्लाह ताला उन में ख़ैरन कसीरा भलाई तमामु घणी। व इन ऐं अगरि अरदतुम इस्तिबदाल इरादो कयो तव्हां बदिलण जो तब्दील करण जो ज़ौजिम मकान ज़ौजिन हिकिड़ी ज़ाल खे ॿी ज़ाल सां अगरि ॿी शादी केरु करणु पियो चाहे। व आतई तुम ऐं ॾिनो हुजे तव्हां इहदाहुन्ना हिकिड़ी खे उन्हनि मां क़िंतारन तमामु घणो माल फला पस न तख़ुज़ू मिनहू तव्हां वठो उन खां उहो शैअन कुझु बि अतख़ुज़ूनहू छा तव्हां वापसि वठंदा उनखे बोहतान हणी व इस्मन मुबीना ऐं गुनाह आहे ज़ाहिर। व कैफ़ ऐं कीअं तख़ुज़ूनहू तव्हां वापसि वठी सघो था उनखे यानी जेको माल या मेहर तव्हां ॾिनो उनखे कीअं वापसि वठी सघो था। वक़द ऐं बेशक अफ़दा बादकुम नफ़ो हासिलु कयो तव्हांजे बाज़ इला बाज़ खां यानी ज़ाल मुड़ुस हिक ॿिए खां नफ़ो वठी चुका आहिनि फ़ाइदो वठी चुका आहिनि हिक ॿिए खां। व अख़ज़ना ऐं वरितो इन्हनि औरतुनि मिनकुम तव्हां खां यानी मर्दनि खां मीसाकन ग़लीज़ा पुख़्तो अहद यानी निकाह जेको हिकिड़ो मज़बूत अहद आहे त औरतुनि पंहिंजो पाण खे मर्दनि जे हवाले इन ई सूरत में कंदियूं आहिनि जॾहिं हू उन्हनि खां पुख़्तो अहद कंदा आहिनि निकाह जी पुख़्तो अहद खां पोइ। वला ऐं न त की हू तव्हां निकाह करियो मां जिन औरतुनि सां निकाह कयो आबा उकुम तव्हांजे पीअनि मिनन निसाई औरतुनि मां इला मगर उन सूरत में मां जेको कुझु क़द सलफ़ गुज़री चुको यानी पुराणे वक़्त में अगरि अहिड़ी को कमु थी चुको आहे त ठीकु पर हाणे मना पियो कयो वञे त जिन सां तव्हांजे पीअनि निकाह कयो उन्हनि औरतुनि सां निकाह न कयो। इन्नहू बेशक इहो कान आहे फ़ाहिशतन बेहयाई जो कमु व मक़तन ऐं नाराज़गी जो सबबु यानी अल्लाह जी नाराज़गी जो सबबु वसाअ सबीला ऐं इहा तमामु बुछड़ी वाट आहे यानी तमामु बुरी राह आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।